छोड़ो बाबा साहब वाला नज़र खान वक्सी आयो इमरजेंसी है कोई नहीं यानी रिक्वेस्ट के रास्ते भी करते उन्हें के चौथे हिते वे पैरिया नाज़र बाबा नाज़र खान वक्सी उन्हें जो भाई तो एमए ने चुंडियो तो हिते तो वे न पाण भाई मैंने चुंडियो जंग असांजी जारी रहंदी कॾहिं वारो ईंदो आया दहशत गर्दी एक गुंडा गर्दी साईं दात वारे कातलन के जो केर कोट निकलाए अजो बार करे जो केर निकलाए खामोश हो गरीब मायूं ना असां बंदि थी वियो असां विको गाड़ी में ना आहियूं विदा असांखे छछा सिक्योरिटी गार्ड ना आहे हूंदा असांखे ख़बर न आहे छो जो करे जॾहिं बरसाति पवंदी आहे त असांजा घर ई बुॾंदा आहिनि जॾहिं ॿोॾूं ईंदियूं आहिनि त असां ई बुॾंदा आहियूं छो जो करे धरती ते वेठा असां आसमान ते त वेठा न आहियूं असां जहाज़नि में त नथा हलूं विको गाॾियुनि में त नथा हलूं गरीब त असां आहियूं न असांखे ख़बर पवंदी जॾहिं के एमपीए एमएनए जो पुटु मरंदो त पोइ त सॼे मुल्क खे ख़बर पवंदी न पोइ त रोड रस्ता सभु बंदि थींदा न असां लाइ रोड हूंदा आहिनि न असां लाइ इस्पतालूं हूंदियूं आहिनि न असांखे पीअण लाइ पाणी हूंदो आहे न खाइण लाइ मानी हूंदी आहे असां बच्चनि खे हिकु वेले जी मानी बि न खाराए सघंदा असां मजबूर हूंदा आहियूं तॾहिं असां फंदो फाई खाईंदा आहियूं मानी टुकुर न आहे त छा कंदो माण्हू मजबूरन फंदो ई खाईंदो न बच्चा बुख ते हूंदा त माण्हू पाण खे फाहो ई त ॾींदो न हिदायतुल्लाह लोहार उहो ई हो साईं जन खे ख़बर न आहे त केरु हिदायतुल्लाह लोहार साईं जन कंबर शहदाद कोट में था रहनि त उन्हनि खे ख़बर न आहे त 16 फरवरी खां पोइ यको रोड बंदि आहिनि जनाज़ो खणी असां हुते वेठा आहियूं साईं जन खे ख़बर न आहे असांजी जॾहिं ख़बर न आहे असांजे हिकु आम जेको नंढड़ो माण्हू जेको हारी या पोहरे त हुनजी कहिड़ी ख़बर हूंदी त पोइ इहा असां लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त साईं जन खे ख़बर न आहे त मसइलो छा आहे अदा आयो आहे त रस्तो ॾियो कादर साहब थो अचे रस्तो ॾियो सॉरी जेको बि नालो आहे तव्हांजो रस्तो ॾियो वञो त साहब जन ॾींदा रस्तो ॾियो सो हाणे असां बि वेठा आहियूं साहब जन वेठा आहिनि हाणे जेको ई फरमाए तो फरमाया बात हम क्यों चाहे बता जाओ तो पूरा अब माइक बंद कर हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधंदा असांजो क़त्ल थियो हुकूमत पीपल्स पार्टी जे ठीकु आहे न सॼा एतिरा साल हुकूमत त उन ई हलाई आहे सिंध खे खाधो जेको असांखे जेको सुरे वांगुरु अंदरि खाई वई आहे सॼी खोखलो करे छॾियो आहे उहो पीपल्स पार्टी हुन में शामिल आहे रियासत मां पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि कंदुसि असां रियासत मुखालिफ़ आहियूं छो जो करे ज़ुल्म थियो आहे सिधी तरह रियासत जी तरफ़ उनजी सहूलियतकार पीपल्स पार्टी आहे उनजा एमपीए उनजा एमएनए उनजा वर्कर उनजा लीडर पोइ उहो ज़रदारी हुजे बिलावल हुजे या सीएम जेको बि उहे हुजनि उनजा नाला असां ग़रीब माण्हुनि खे ज़हन ते विसरी वेंदा आहिनि सो उहा सॼी पीपल्स पार्टी आहे छो जो करे असांजी सिंध में नज़र त फेरायो जॾहिं ॿोॾ आई त ॿुॾे केरु पियो साईं कादिर साहब उहो न पियो ॿुॾे उनजो घर सिक्योर हो उनजो घर जेको आहे न पकियुनि सिरियुनि जो ठहियल हूंदो सीमेंट जो ठहियल हूंदो ॿुॾे पोइ त कंहिं ग़रीब हारी ऐं मुस्कीन जो घर पियो ॿुॾे ऐं जॾहिं वरी जेके ॿाहिरनि मुल्कनि मां असां जेके फंड मिलिया जेके ॿाहिरि अचनि पिया त उहे बि वञनि था वॾियुनि गाॾियुनि में राति जे अंधेरे में कंहिं वॾनि बंगलनि ते वञी पिया पहुचनि पुलिस जी हुन में प्रोटोकॉल में बि सामान सजवण खां घणो कुझु आहे न रियासत असांजी सॼा आहे न पीपल्स पार्टी छो जो करे रियासत ऐं पीपल्स पार्टी मिली करे त सॼी सिंध खे खाई विया आहिनि
असां ग़रीब आवाम रोड ते रस्ते ते छाजे लाइ वेठा आहियूं? छा पीपल्स पार्टी रुगो असां ग़रीब आवाम खे रुगो बेनज़ीर कार्ड ॾेखारे करे उन्हनि खे हिकिड़ो धोखो ॾेई करे उन्हनि खां वोट वठी हुकूमत करे सॼी सिंध खे खाई विया आहिनि। सो हाणे साईं जन मूंखे नथो लॻे त कुझु कंदा, ग़लती सां साईं जन अची विया छो जो शहदाद जो रोड हितां ई आहे। बाक़ी ईअं कोन्हे त पीपल्स पार्टी जा कोई बि नुमाइंदो हितां आयो आहे। साईं जन ग़लती सां हिते अची वियो, ग़लती सां आया आहिनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। रस्तो त मां हुनखे चयो त न मिलंदो, ग़लती सां अची विया आहिनि। साईं जन उन्हनि खे मसइले जी बि ख़बर न आहे त आख़िर मसइलो आहे छा। शहीद हिदायतुल्लाह लोहार जे क़त्ल सां, शहीद हिदायतुल्लाह लोहार जे क़त्ल सां रियासती क़त्ल ते ख़ामोशी।